हरिओम। मानव सिंधु चक्र में तवांजो स्वागत है। मैं राजेश वाधवानी। अज जे बुलेटिन में असां ॾिसंदासीं ख़बर त शहर में 1.5 करोड़ खां भी वधीक क़ीमत जी पकड़ाइजी गैर कानूनी शराब। एक दवा कारोबारी ते भी पयो छापो ऐं नशे के कम में अचण वाली दवा फैंसी ड्रिल कई वही बरामद। काफ़ी लंबे टाइम खां इन वापारी ते हुई पुलिस की नज़र। इन के अलावा ॾिसंदासीं भारतीय सिंधु सभा की महिला शाखा मनायो तिरमूरी मिलन समारोह। इन मौके ते थिया सुहिणा कार्यक्रम। गुरुद्वारा संत बाबा थारा सिंह जंहिंजी दरबार में हली रहियो आहे सालाना संत समागम। ऐं साण साण ॾिसंदासीं ख़बर अमर शहीद हेमू कालानी जे शहीदी ॾींहं जी। ऐं बुलेटिन में सभ खां पहिरियों शुरूआत कयूं था त 19 साल जी उम्र में देश लाइ पंहिंजी जान कुर्बान करण वारे अमर शहीद हेमू कालानी जो बलिदान दिवस 21 तारीख़ छंछरु ॾींहुं पूरे देश सां गॾोगॾु ग्वालियर में भी मनायो वियो। इन मौके ते शहीद के श्रद्धांजलि अर्पित करण लाइ घणा ई कार्यक्रम थिया। भारतीय सिंधु सभा, सिंध हिंदू जनरल पंचायत, पूज्य सिंध हिंदू जनरल पंचायत, सिंधु सोशल सोसाइटी, श्री झूलेलाल कल्चरल सोसाइटी, सिंधु वेलफेयर सोसाइटी, सिंधु सोशल एंड कल्चरल सोसाइटी ऐं सिंधु विकास परिषद, सिंध नवयुवक सामाजिक सुरक्षा मंडल सूदो घणनि ई संस्थाउं अमर शहीद हेमू कालानी के याद करे उन्हनि खे पंहिंजा श्रद्धा सुमन अर्पित कया। अचो त ॾिसूं था कुछ झलकियूं अमर शहीद हेमू कालानी के श्रद्धांजलि व्यक्त कंदड़ कार्यक्रम जूं ऐं साण साण ॿुधूं था अमर शहीद हेमू कालानी ते आधारित ही गीत। जागो जवानो देश पुकारे खून में अणियो रवानी। जागो जवानो देश पुकारे खून में अणियो रवानी। मुल्क मता जंहिं जान ॾिनी सा याद कयो कुर्बानी। हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी, हेमू कालाणी। जागो जवानो देश पुकार खून में अणियो रवानी। मुल्क मता जंहिं जान ॾिनी सा याद कयो कुर्बानी। हेमू कालाणी, 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 हेमू कालाणी। अंग्रेजन का बदलो वठण जो हेमू कसम हो खादो। अंग्रेजन का बदलो वठण जो हेमू कसम हो खादो। बम बारूद सां भरियल गाड़ी केरा इण जो इरादो। पेचे पाना खणी हलो पटरीअ ते रात विरानी। पेचे पाना खणी हलो पटरीअ ते रात विरानी। इंतकाम थे हाँ पूरो पर किस्मत कई बेईमानी। हेमू कालाणी, 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 हेमू कालाणी। नंढड़े बालक ते फिरंगिन केॾा ज़ुल्म हटाया। नंढड़े बालक ते फिरंगिन केॾा ज़ुल्म हटाया। फांसी चढ़ी वियो पर साथिन जा नाला की न ॿुधाया। 19 सालन जे बालक जो जिगर हो जोश जवानी।
19 सालन जे बालक जो जिगर हो जोश जवानी नर नारी जी हर जुबान थी बोले सत्य कहानी हेमू कालाणी हेमू कालाणी हेमू कालाणी हेमू कालाणी जागो जवानो देश पुकारे खून में अणियो रवानी मुल्क मथा जह जान ॾिनी सा याद कयो कुर्बानी हेमू कालाणी 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 हेमू कालाणी। हिकु दवा खंघ जे कमु ईंदी आहे जंहिंजो नालो आहे फैंसी ड्रिल, पर इहा दवा हिकु ॿिए कम में बि ईंदी आहे ऐं उहो कमु आहे नशे जो। बिल्कुलु तव्हां हैरानी ज़रूरु महसूसु कंदा हूंदव, पर फैंसी ड्रिल हिकु अहिड़ी दवा आहे जेका ग्वालियर में पोएं हिकु साल जे दौरान तमामु वधीक मात्रा में खपिजे पई। काफ़ी भेरा इन जी धरपकड़ भी थी। ड्रग इंस्पेक्टर ऐं प्रशासन इन हैरानीअ में हो त आख़िर एॾी वॾी तादाद में इहा खंघ जी दवा वञे काॾे थी। जॾहिं जांच थी त पतो पियो बांग्लादेश ऐं नेपाल में इहा दवा खपाई थी वञे ऐं नशे जे कारोबारनि जे ज़रिए इहो सॼो कमु हली रहियो आहे। पोएं कुझु टाइम खां इन बारे में जांच हले पई ऐं मुखबिर जी सूचना ते दवा कारोबारी पवन गुप्ता जे ठिकाननि ते आख़िरकार पोएं हफ़्ते हिकु वॾी कार्रवाई थी। ग्वालियर सूदो उन्हनि जे बामोर ऐं मुरैना जे ठिकाननि ते बि छापामार कार्रवाई कंदे तमामु वधीक तादाद में इहा फैंसी ड्रिल जी दवा बरामद कई वई। फैंसी ड्रिल नालो त हिकु दवा जो आहे जेका खंघ जे कमु ईंदी आहे, पर इन दवा जो उपयोग नशे जे लाइ बि कयो वेंदो आहे। इन दवा जी पोएं कुझु ॾींहंनि में खपत तमामु वधी वई हुई ऐं पूरे मध्य प्रदेश में ग्वालियर इन दवा जी खपत जे मामले में सभ खां वधीक अॻिते अची वियो हो। इन बारे में प्रशासन जी ॻोल्हा हले पई त आख़िरकार ग्वालियर में एॾी दवा छो थी खपिजे। घणाई भेरा दवा जी वॾी खेप पकड़ाइजी, पर उन जो को धणी साम्हूं न आयो। आख़िरकार वॾे पैमाने ते इन जी ॻोल्हा हली ऐं पतो पियो त इहा अवैध रूप सां बांग्लादेश ऐं नेपाल पठी थी वञे ऐं नशे जे कारोबारनि जे लाइ इहा हिकु सोनो पैदा करण वारी दवा आहे। पंहिंजी जांच खे अॻिते वधाईंदे जॾहिं पोएं हफ़्ते पुलिस ऐं प्रशासन कार्रवाई कई त दवा कारोबारी पवन गुप्ता उन्हनि जे निशाने ते आयो। ग्वालियर में उन्हनि जा 3 ठिकाना ऐं मुरैना ऐं बामोर में उन्हनि जे गोदामनि ते हिक साण छापामार कार्रवाई कंदे तमामु वधीक तइदाद में इहा फैंसी ड्रिल दवा बरामद कई वई। हाणे पवन गुप्ता खां पुछा गछा हले थी त आख़िर उहो काथे ऐं कीअं इहा दवा खपाईंदो हो। कंप्लीट होने के बाद में हम आपको आवश्यक जानकारी कल दे देंगे। सर, क्या कुछ सूचना मिली थी? सर, क्या कुछ सूचना किस चीज की? मैं अभी नहीं बता सकता हूँ, हमारी इन्वेस्टिगेशन चल रही है। फैंसी ड्रिल से जुड़ा हुआ मामला है सर, प्रतिबंधित दवा? हाँ, प्रतिबंधित दवा से ही संबंधित है। प्रतिबंधित मिला है सर अभी कुछ? ये तो मैं अभी नहीं कह सकता हूँ, लेकिन हमारी ऑपरेशन जारी है। ऑपरेशन कंप्लीट होने दीजिए, कोऑपरेट करिए हमें, हम आपको पूरी जानकारी कल निश्चित रूप से दे देंगे। आप मुरार ऑफिस में, हमारी ऑफिस में आ जाइए। हमारे थैलेसीमिया हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका बंगाली, मुस्लिम, पंजाबी ऐं सिंधी समाज में घणाईअ में आहे। इहा बीमारी हिकु ॾाढी ख़तरनाक ऐं गंभीर बीमारी आहे जंहिंमें ॿार खे ॼाए खां हर 20-25 ॾींहं खून चढ़ंदो आहे। जंहिं ॿार खे इहा बीमारी हूंदी आहे उनजो पूरो परिवार बि हिकु नारकीय जीवन जीअंदो आहे। पर इन बीमारी जो इलाज भले न हुजे, लेकिन इन बीमारी जो बचाव आहे ऐं उहो बचाव आहे त वियांह खां पहिरियों जेकर ॿार जी जांच थिए ऐं उन खे थैलेसीमिया आहे या न इहो पतो पवे त पोइ उन जो वियांह अहिड़े जोड़े सां थिए जंहिंखे थैलेसीमिया न हुजे। इन जी जांच लाइ शहर में ईंदड़ 26 तारीख़ हिकु कैंप लॻण वारो आहे। श्री अमरापुर नवयुवक मंडल जे तत्वावधान में मॉडर्न पैथोलॉजी जे सहयोग सां इहो कैंप लॻण वारो आहे ऐं कैंप लॻंदो 26 तारीख़ मंझंदि जो 10 खां 1 वॻे ताईं ऐं स्थान आहे श्री प्रेम प्रकाश आश्रम। इन बारे में ॼाण ॾींदे अमरापुर नवयुवक मंडल जे उहिदेदारनि ॿुधायो त 750 ऐं 800 रुपए जी जांच वारे इन कम में सहयोगात्मक राशि छड़ो 50 रुपया वठी वेंदी ऐं इहा जांच पूरी थींदी। सदगुरु टेऊराम महाराजन जे आशीर्वाद सां 26 जनवरी गुरुवार ॾींहुं
प्रेम प्रकाश आश्रम में सतगुरु स्वामी शांति प्रकाश धर्मा चिकित्सालय और अमरापुर नवक मंडली के सहयोग से थैलीसीमिया की जांच जो शिविर लगाया था वने इन में थैलीसीमिया की जो बीमारी होंगी है उनमें माइनर जी जांच उनमें करी वेंदी कि कोई व्यक्ति थैलीसीमिया माइनर या नॉर्मल उन जे बारे में जांच करी वेंदी जिन रजिस्ट्रेशन शुल्क 50 रुपया रखो वो आहे। ॼाण हुजे कि थैलीसीमिया की जो बीमारी है सिंधी समाज में काफ़ी हद ताईं फैली वही है। इन जे करे जो भी असांजा नौजवान आहिनि जो शादी खां पहिरों असां चाहियूं था कि वो पंहिंजी जांच कराइनि जंहिंसां उन्हनि खे अॻिते संतान उत्पत्ति जे समय ते इहा जानकारी हुजे कि उन सां थैलीसीमिया जी बीमारियूं ॿार खे न थिए। अच्छा, कीअं उन कैंप में माण्हू शामिल थिए, काथे संपर्क करे, कॾहिं अचे? 26 जनवरी ॾींहुं सुबुह 10 खां वठी करे 1 वॻे ताईं जो समय रखियो वियो आहे। उन में रजिस्ट्रेशन तत्काल थींदो और तंहिं टाइम ई ब्लड जा सैंपल वठा वेंदा। मॉडर्न पैथोलॉजी ऐं डॉक्टर मंगनानी साहिब सहयोग सां इहो आयोजन कयो वञे थो। अच्छा, जांच जी रिपोर्ट कॾहिं ताईं मिलंदी? लॻभॻि 15 ॾींहंनि जे अंदरि जांच जी रिपोर्ट असांखे थायरो केयर लैब जे थ्रू प्राप्त थींदी। हरीश भाई, ॼाण ॾियो जेको कैंप लगायो था इहो कीअं लॻे थो, केरु केरु हिन में सहयोगी आहे ऐं छा व्यवस्थाऊं आहिनि? हिन में सभिनि खां वधीक सहयोग असांजे स्वामी शांति प्रकाश धर्मार्थ चिकित्सालय जे पारां ॾिनो। डॉक्टर मंगनानी हिन में ॾाढो सपोर्ट करनि था। ऐं 26 जनवरी जो थींदो कैंप, हिन जी रिपोर्ट असां 20 या 22 ॾींहंनि खां पोइ असां हुन पर्ची ते लिखी ॾींदासीं कि कॾहिं तव्हांखे रिपोर्ट मिलंदी जीअं पेशेंट खे जो भी जांच कराईंदा उनखे दिक़त न थिए। अच्छा, कीअं प्रेरणा मिली आहे हिन कैंप खे लॻाइण जी? प्रेरणा ईअं मिली, सभिनि खां पहिरियों मां पाणी माइनर आहे, मुंहिंजे पुट जी असां जांच कराई हिकु दफ़ो ब्लड जी दिक़त हुयसि त असांजे पुट माइनर निकिरो। डॉक्टर मंगनानी सां कंसल्ट कयो मां उन्हनि खे, तव्हां बि करायो, माइनर कोई वॾी बीमारी न आहे लेकिन शादी खां पहिरियों इहा जांच थियणी खपे। ख़बर पियो कि तव्हां मुंहिंजी घरवारी मां ॿई अगरि माइनर थियासीं त बच्चो ॿार जो थींदो मेजर पैदा थींदो, जो ॿार जी आयु 22-23 साल खां मथे थी न थी सघे। अच्छा, हाणे हिन में छा अभियान खयो आहे? छा हिकु दफ़ो ई कैंप लॻी रहंदो या इन खां पोइ बि अॻिते वीचार आहे? अभियान असां सभिनि खां पहिरियों महाराज स्वामी सां ॻाल्हायोसीं, उन्हनि जो प्रतिभोज कयोसीं DMA दरबार में पिछले संडे ॾींहुं, जंहिं उन्हनि सां असां आग्रह कयोसीं कि तव्हां छठी मिलायो, छठी मिलाइण खां पहिरियों इहा जांच अवश्य मिलायो। असां महाराज स्वामी वटि वञी करे सभिनि खां बैनर बि लॻाईंदासीं और कैंप लाइ चवंदासीं कि जेतिरा बि माण्हू अचनि तव्हां वटि उन्हनि खे जाॻिया कयो कि हिन कैंप में जांच कराइण अची करे। पदम भाई, थैलेसीमिया जांच कैंप के बारे में तहां छा चवण चाहींदो, केतिरो महत्वपूर्ण आहे इहो कैंप? थैलीसीमिया जांच के बारे में मां वधीक त न ॼाणंदो आहियां, बसि इहो ॼाणंदो आहियां कि ग्वालियर शहर में असांजे सिंधी समाज जा कई अहिड़ा ॿार आहिनि जिन खे प्रति माह खून चढ़े थो पियो। जिन पेरेंट्स के हिन जो अभाव आहे पैसे जो, उहो काॾों बि करे कीअं बि करे उहो हुनजो ज़रूरत पूरी करे हुनखे खून चढ़ाइनि था पिया, पर इहा बीमारी नाहे, पर हिकिड़ी छा आहे कि जीन आहे। त अॻिते अचण वारे वंशज में जेका असांजे सिंधी समाज में फैलिजे थी, असां सोचूं था हिन खे घटि में घटि थियणु खपे। सिंधी समाज में इहो हिकिड़ो प्रकार सां अभिशाप थो थींदो वञे। असां चाहियूं था, असां हिकिड़ी पहल कई आहे कि जागरूकता जो, कि सिंधी समाज जा जेतिरा बि नवयुवक आहिनि उहे हिन में ज़रूरु हिन में शामिलु थियनि ताकि अॻिते अचण वारी संतान उन्हनि खे इहे परेशानी न थियनि। संजू भाई, अमरापुर नवयुवक मंडल के अध्यक्ष नाते तहां छा अपील कंदो? अमरापुर नवयुवक मंडल के अध्यक्ष नाते मां सभिनी नौजवाननि खे, जो अहिड़ा नौजवान आहिनि जिन अञा अविवाहित आहिनि, वो हुन में शामिल थियनि, थैलीसीमिया जी जांच कराइनि। और अहिड़ा जो विवाहित जोड़ा आहिनि जो अॻिते संतान उत्पत्ति करणु चाहिनि था पिया, उहो बि हिन में जांच कराइनि जंहिंसां उन्हनि खे ॼाण हुजे कि वो थैलीसीमिया माइनर आहिनि या नॉर्मल आहिनि। छो कि थैलीसीमिया जी जो बीमारी आहे हुनजो हिकिड़ो ई इलाज आहे, हिन जी रोकथाम आहे कि तव्हांखे हुन जे बारे में पूरी जानकारी हुजे। छो कि अगरि कोई जंहिंजी शादी थियल आहे, अगरि हस्बैंड वाइफ ॿई थैलीसीमिया माइनर आहिनि त हुननि खे काई दिक़त न आहे। अगरि वो संतान उत्पत्ति करणु चाहिनि था त हुनजी हिकु जांच थींदी आहे कि भई 2 या 3 महीने में जंहिंजी एम्स में जांच थींदी आहे, त हुननि खे पहिरियों ई पतो हुजे कि असांजो ॿार जो आहे अगरि थैलीसीमिया मेजर आहे त हुनखे भविष्य जी परेशानियुनि सां उहो बची था सघनि पिया। अच्छा, रजिस्ट्रेशन चार्ज आहे कुछ? हाँ, रजिस्ट्रेशन चार्ज 50 रुपया रखियो वियो आहे, जो कि नॉमिनल ॾाढो चार्जिस आहे। छो कि थैलीसीमिया जी अगरि नॉर्मल अगरि असां जांच करायूं था त हुनजी कॉस्ट लॻभॻि 750 रुपया ईंदी आहे। या छो कि ट्रस्ट जे सहयोग सां और मॉडर्न पैथोलॉजी जे सहयोग सां इहो कार्यक्रम थिए थो, त असां हिकु नाम मात्र जो शुल्क 50 रुपया रखियो आहे। उत्तर प्रदेश जे ईंदड़ विधानसभा चूंड जी सरगर्मियूं मध्य प्रदेश में भी ॾिसण में अचनि थियूं। मध्य प्रदेश जो काफ़ी इलाइक़ो उत्तर प्रदेश सां लॻल आहे, सो उतां जी हलचल जो प्रभाव इते अचणु लाज़मी आहे। ऐं उत्तर प्रदेश जी चूंड में हथियार ऐं शराब जी गुंजाइश तमामु वधीक रहंदी आहे।
इन कड़ी में कार्रवाई कंदे जुमे ॾींहुं घाटीगांव इलाके में अटकल 1.5 करोड़ रुपए की अवैध शराब बरामद कई वई। यह सजी दारू उत्तर प्रदेश की चूंड के दौरान विरहण लाइ कठी कई पई वञे। जुमे ॾींहुं आबकारी विभाग एक वॾी कार्रवाई कंदे गैर कानूनी दारूअ जी एक वॾी खेप बरामद कई। यह दारूअ जी अवैध खेप घाटीगांव थाना क्षेत्र के अंतर्गत अचण वाले धुआं वाले हनुमान के भरसां बरामद कई वई। इन गांव में एक ठेकेदार के जरिए 1.5 करोड़ रुपए की यह शराब इन करे कठी कई वई हुई जो ईंदड़ वक्त में उत्तर प्रदेश में थियण वाले विधानसभा की चूंड में यह खपाई वञे। काफी टाइम खां आबकारी विभाग के यह दाह मिले पई त धीरे धीरे नंढी नंढी मात्रा में दारूअ जी अवैध खेप घाटीगांव अची रही है। मुखबिर की जाण ते जड॒हिं जुमे ॾींहुं आबकारी विभाग कार्रवाई कई त दारूअ जी एडी वॾी खेप ॾिसी करे उन्हनि जूं भी अखियूं फाटी वयूं। आबकारी विभाग के अधिकारियों के मुताबिक गैर कानूनी रूप से जेका दारू पकड़ी वही है उन की बाजारू कीमत 1.5 करोड़ रुपया बुधाई वही है। पिछले कुछ दिनों से लगातार ये इन्फॉर्मेशन आ रही थी कि शहर में कुछ स्मगलर्स या तस्कर या जो अवैध मदिरा के विक्रय का कार्य करते हैं उनके पास भी कहीं से शराब उनको प्राप्त हो रही है और इसके कारण यहाँ की मदिरा दुकानों को भी नुकसान होने की संभावना चल रही थी और अवैध मदिरा थी जो कभी भी किसी दुर्घटना का कारण भी बन सकती थी। साथ में ये भी सूचना थी कि यूपी में चुनाव जो चल रहे हैं जिनकी तैयारियां चल रही हैं तो काफ़ी बड़ी मात्रा में शराब आती है और वो बड़े ट्रॉले में आकर छोटे छोटे ट्रकों में लगकर और फिर वो यूपी निकल जाती है। वो रास्ता घाटीगांव से आगरा की तरफ और कभी कभी दतिया से इस तरफ से वो निकाल लेते थे। तो इस पर हमारे स्टाफ ने काफ़ी उनका लंबे समय तक वहाँ पर देखा, उस स्थान को चेक किया कहाँ से लाने की संभावना है। तो हमको ये इन्फॉर्मेशन मिली कि हाईवे की तरफ जो घाटीगांव मोहना वगैरह है यहाँ से शराब परवैत होकर ट्रांसपोर्ट होकर जाती है। फिर मुखबिर को सक्रिय किया गया और मुखबिर की सूचना के आधार पर ये देखा कि वहाँ इन लोगों ने एक गोदाम भी बना रखा है घाटीगांव में, होटल अशोका के पीछे धुआं वाले हनुमान जी की रोड है। वहाँ पर किसी का मकान, क्या नाम बताया था, परमाल सिंह गुजर का मकान था। और मकान क्या था, वो चारों तरफ बाउंड्री वॉल थी, अंदर 5-7 ट्रक उनके खड़े करने की जगह भी थी और वो बड़े आसानी से वहाँ पर बड़ा ट्रॉला लाते होंगे ऐसी संभावना है और उसको छोटे छोटे ट्रकों में शिफ्ट करके ले जाते होंगे। तो वो परसों रात को सब रेकी कर ली थी, उसकी देख लिया था वो स्थान और ऐसा संभावित लगता है कि परसों भी उन्होंने मदिरा के ट्रक वहाँ से निकाले, लेकिन वो उस समय एकदम कार्रवाई नहीं कर पाने के कारण या मिल ना पाने के कारण वो निकल गए। अभी कितना माल पकड़ा है? 13 तारीख हुई लाल लोई ऐं 14 तारीख हुई तिरमूरी। तिरमूरी जो त्योहार लगभग हर जाति वाला मनाईंदा आहिनि। सिंधी भी इन त्योहार के श्रद्धा भावना से हर्षोल्लास से मनाईंदा आहिनि। इन कड़ी में भारतीय सिंधु सभा जी महिला शाखा श्री झूलेलाल धर्मशाला में तिरमूरी के मौके ते एक कार्यक्रम जो आयोजन कयो। इन कार्यक्रम के दौरान सिंधी गीत संगीत वो साण साण कुछ रांदियों भी हुयूं। भारतीय सिंधु सभा जी महिला शाखा तिरमूरी के मौके ते माधोगंज स्थित श्री झूलेलाल धर्मशाला में एक सुहिणे कार्यक्रम जो आयोजन कयो। इन कार्यक्रम में भारतीय सिंधु सभा जी महिला शाखा के अलावा मुख्य शाखा और युवा शाखा जा सदस्य भी शामिल थिया। पारिवारिक रूप से आयोजित इन कार्यक्रम में स्वादिष्ट ताम के अलावा सिंधी गीत संगीत हुओ, रांदियों हुयूं और घणी मौज मस्ती हुई। इन मौके ते भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य मानवारे केशव हेमराजानी जी सुपुत्री लीना जो जन्मदिन भी सभी गॾिजी करे मनायो। देर रात ताईं हलियल इन कार्यक्रम में नौजवाननि घणी मौज मचाई, खूब नचिया ऐं टपिया ऐं इन दौरान उन्हनि खे इनामात भी मिलिया।
पंहिंजे लाइ हर कोई जीअंदो आहे, पर ॿियनि जे लाइ जीअण वारे जी वाहवाही उन जे मोहण खां पोइ बि थींदी आहे। कुझु अहिड़ी शख़्सियत हुआ वकील सिंघल साहब, जेके सॼी ज़िंदगी ग़रीबनि जे लाइ कमु कंदा रहिया, पर मरण खां पोइ बि उन्हनि पंहिंजो शरीर उन्हनि जे लाइ दान ॾिनो, जिन खे उन्हनि जे शरीर जे अंगनि जी लोड़ थी सघे। सॼी ज़िंदगी ग़रीबनि जे लाइ ऐं मज़लूमनि जे लाइ सदाईं तयारु रहण वारे रवि नगर जे रहंदड़ वकील भगवती प्रसाद सिंघल पंहिंजे मोहण खां पोइ बि समाज सेवा जे जज़्बे खे बरक़रार रखियो। उन्हनि मरण खां पहिरियों पंहिंजी इच्छा लिखी हुई त उन्हनि जे मोहण खां पोइ उन्हनि जूं अखियूं ऐं सॼो शरीर दान ॾिनो वञे। जॾहिं उन्हनि जी मौत खां पोइ उन्हनि जे मिट माइटनि खे उहो कागर मिलियो त उन्हनि स्वर्गीय सिंघल जी अंतिम इच्छा खे पूरो कंदे उन खे सन्मान ॾींदे श्री भगवती प्रसाद सिंघल जी अखियूं रतन ज्योति नेत्रालय खे ऐं बाक़ी सॼो शरीर गजरा राजा मेडिकल कॉलेज खे समर्पित करे छॾियो। भगवती प्रसाद जे इन निर्णय जे बारे में उन्हनि जे माइटनि जो चवणु हो त उन्हनि खे इन निर्णय ते फ़ख्रु आहे। उन्हनि जी अखियूं ऐं शरीर जा ॿिया अंग उन्हनि जे मोहण खां पोइ बि ॿियनि जे कमु ईंदा, इन खां वॾी छा ॻाल्हि थी सघे। मेरा नाम डॉक्टर प्रदीप कुमार है, बरेली का निवासी हूँ। श्री भगवती प्रसाद सिंघल जी मेरे सबसे बड़े जिया जी थे। बहुत ही नेक इंसान, ऐसा सज्जन पुरुष बड़ी मुश्किल से धरती पर पाया जाता है। बचपन से विभिन्न संस्थानों से जुड़े रहे, आरएसएस के कर्मठ जो हैं कार्य करता रहे। स्वयं अपने पैसे से मानव उत्थान के लिए न जाने कितनी उन्होंने पुस्तकें लिखी, सारी चीज़ें लिखी। और जाते हुए उनकी महानता देखिए, उन्होंने कहा कि ये तन जो है, मुझसे कहते थे वो कि ये मेरा अपना है, अगर मेरे जाने के बाद ये किसी काम आ सकता है तो इससे अच्छा कुछ नहीं हो सकता। जी हाँ, उसी पत्र का जो है मैं ये सार बता रहा हूँ कि मेरा मृत्यु कोई शोक का विषय नहीं है, इस पे हर्ष मनाइएगा। भगवान ने सब कुछ मेरे लिए कर दिया और मेरा तन ऐसी संस्था को दीजिए जहाँ पर विद्यार्थी इसके द्वारा कुछ सीख सकें, और मेरे अंग प्रत्यंग, मेरी आँखें अगर किसी के काम आ सकती हैं तो उसको दी जाए। मैं समझता हूँ कि एक बहुत बड़ी मिसाल है, बहुत अच्छी मिसाल है। हमें इसको सीखना चाहिए और मात्र सुन के नहीं छोड़ना चाहिए, अपनाने का प्रयत्न करना चाहिए। इसलिए कह रहा हूँ, इंसान कमज़ोर होता है, सुन के भूल जाता है। भूलिए मत सुन के, इसको याद रखिए और इसको अपनाइए। इनकी मृत्यु कल शाम हुई। इनके 2 पुत्र हैं। बड़े पुत्र का नाम श्री अजय सिंघल है, वो SBI के अंदर एक उच्च पदाधिकारी हैं, भोपाल में पोस्टेड हैं। और दूसरे पुत्र इनके श्री अभय सिंघल एक प्रतिष्ठित डॉक्टर हैं। यहीं ग्वालियर से उन्होंने जो है MD किया और उसके बाद अमेरिका में एक बहुत अच्छा अपना अस्पताल भी चलाते हैं और प्रतिष्ठित वहाँ के भी एक डॉक्टर्स में से हैं। भगवान ऐसी सद्बुद्धि हर मानव को दे कि आत्मा स्वरूप जाने के बाद भी तन को जो है वो दूसरों के काम में लाया जाए। NRI हैं जो इनके काफ़ी टाइम खां किले जे हेठां जी घाटीअ में वसियल मकाननि ऐं दुकाननि खे तोड़ण जी ॻाल्हि कोर्ट जे ज़रिए हली रही हुई, पर सम्झ में न पई अचे त नगर निगम, शहर जो प्रशासन ऐं पुरातत्व विभाग छो इन कम खे करे कोन पियो सघे। पोएं 8 सालनि में 10 ऑर्डर अचण खां पोइ बि कंहिंजी हिमत इन अतिक्रमण खे भंजण जी न पई थिए, पर आख़िरकार पोएं हफ़्ते इहा कार्रवाई शुरू थी ऐं कुझु मकान फ़िलहाल ॾेखावे लाइ टोड़िया विया। ग्वालियर जो किलो हिकु ऐतिहासिक धरोहर आहे। इन जे अरसां भरसां हिकु लंबे दायरे में को बि निर्माण न हुजणु घुरिजे, पर पुराणो निर्माण कार्य त छॾियो, इते कीअं नवां निर्माण कार्य थियनि था ऐं थी विया, इन जो जवाबु कंहिं बि अधिकारीअ वटि कोन्हे। गुज़िरियल काफ़ी वरहनि खां इन बारे में माननीय न्यायालय पारां आर्डर ॾिना पिया वञनि त किला जी तलहटी में जेतिरा बि अवैध मकान ऐं दुकान ठहियल आहिनि उन्हनि खे भञियो वञे, पर न त जिला प्रशासन इहा हिमत ॾेखारे पियो सघे ऐं न ई नेताउनि जे भव खां नगर निगम जो अमलो इहो कमु करे पियो। आख़िरकार कोर्ट जे डप खां पोएं हफ़्ते इहा कार्रवाई ॾेखावे लाइ शुरू थी ऐं 5.5 कलाक हलियल कार्रवाई में हिकिड़े मकान जो कुझु हिसो भञी करे इहो ॾेखारियो वियो त अतिक्रमण जी कार्रवाई हटाइण जे लाइ हाणे प्रशासन अॻिते अची चुको आहे। ख़ैर, कोर्ट में इहा कार्रवाई ॾेखारी वेंदी ऐं जेकर कोर्ट संतुष्ट न थियो त इन कार्रवाई खे वधीक तकड़ो करणु जिला प्रशासन ऐं नगर निगम जी मजबूरी थी वेंदी। फ़िलहाल त नेताउनि जे अॻियां
ऐं दबंग माण्हुनि जे अॻियां प्रशासन ऐं नगर निगम जी हली कोन थी सघे। ये माता प्रसाद विरुद्ध मध्य प्रदेश शासन करके माननीय उच्च न्यायालय खंडपीठ ग्वालियर में एक प्रकरण दर्ज हुआ 2011 और इसमें माननीय हाईकोर्ट द्वारा निर्देश दिए गए माननीय उच्च न्यायालय के निर्देश के पालन में ये कार्रवाई हम कर रहे हैं, जिसमें पुरातत्व विभाग के 1992 के बाद बने हुए अवैध निर्माणों को चिन्हित किया गया है। पिछले हफ्ते हम लोगों ने चिन्हांकन की कार्रवाई की गई थी, जिसमें 40 अवैध निर्माण चिन्हित किए थे। इसी में हम लोगों ने आज जो है किला के ऊपरी भाग से कार्रवाई शुरू की है। सिद्ध बाबा के मंदिर के पास से कार्रवाई शुरू की गई है। 2 अवैध निर्माण हम हटा चुके हैं, अभी इसमें सतत प्रक्रिया जारी रहेगी। हींअर अॼु जे बुलेटिन में एतिरो ई। ॿिए हफ़्ते तव्हां सां वरी मिलंदासीं। तेसीं ताईं हरिओम।